अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमन जूणो। तव्हां ख़बर ॾियूं था त सखर जे चूंडियल MNA सैयद खुर्शीद शाह सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ पन्नू अकल खां वज़ीर आला हाउस कराची ॾांहुं पैदल मार्च कंदड़ ग़ुलाम मुस्तफ़ा कलोड़ सदर हमख़्याल कलोड़ एसोसिएशन कफ़न पोश पैदल मार्च करे काज़ी प्रेस क्लब पहुची इहतजाज कंदे चयो त असांजे ज़िले जे चूंडियल MNA सैयद खुर्शीद शाह MPA नौमान इस्लाम शेख सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह MPA सैयद अवैस कादिर शाह जा इकरामुल्लाह दारे जो पारां पन्नू अकल समेत ज़िले जे अवाम सां माटेली मां वारो सलूक रखण ऐं इलाइक़े में तरक़ियाती कम न कराइण ख़िलाफ़ पन्नू अकल खां वज़ीर आला हाउस कराची आॾो पैदल मार्च एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो। उन वधीक चयो त चूंडियल नुमाइंदनि पारां ज़िले जे मुख़्तलिफ़ उहिदनि ते मुक़ररु कयल पब्लिक हेल्थ लोकल गवर्नमेंट रोड डिपार्टमेंट चीफ इंजीनियरिंग ज़कात कमेटी ज़िले चेयरमैन सखर ऐं मनपसंद ठेकेदारनि सैयद नसीम शाह सैयद वसीम शाह ऐं उन्हनि वधीक नाअहल आहिनि। असांजो पाणी ज़हरीलो थी वियो आहे, ड्रेनेज सिस्टम मुकमल नाकार आहे, गटर टुटण सबबु सॼो गंदो पाणी असांजे किरोड़े रुपयनि जे प्लाट घरनि ऐं स्कूलनि इस्पतालनि में बीठो आहे। शहर जा रोड रस्ता ऐं गलियूं टुटियूं पियूं आहिनि, उन्हनि में गटरनि जो गंदो पाणी बीठल आहे। न तइलीम आहे, न सिहत आहे, न सफ़ाई आहे, न ई अमन अमान आहे। ज़िले जे अवाम लाइ पीपल्स पार्टीअ जे 14 सालनि जे इक़्तिदार में कुझु न थी सघियो आहे। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी स्टाफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, सदर पाकिस्तान खे पुरज़ोर अपील था करियूं त उन्हनि चूंडियल नुमाइंदनि ऐं राशी कामोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे पन्नू अकिल ज़िले सखर जे अवाम खे बुनियादी सहूलियतूं मुयसरु कयूं वञनि। कामोरनि जो त इहे असांखे पंहिंजा बुनियादी हुकूक ॾियण लाइ तयारु न आहिनि। असांखे इंसान नथा सम्झनि, असांखे पंहिंजो हैवान था सम्झनि। इन करे असां ज़हरीलो पाणी पीअण ते मजबूर आहियूं। उहो जेको नाली न ठही, फर्श बंदी न थी, डिस्पोजल खूह न ठहियो ऐं उहो गंदो पाणी असांजे कीमती प्लाटनि में, उहो गंदो पाणी असांजे बंगलनि में, नतीजे तौरु पाणी ज़हरीलो थी वियो। अड़े असां पनाहगीर थी वियासीं, अची अफ़गानी थी वियासीं। अड़े असां सां ज़ुल्म कयो पियो वञे। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी। फेसबुक ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमन जूणो।